Oh
जनाज़ो तैयार थींदो आहे तव्हां असांखे ई जनाज़ा खया आहिनि हथनि सां सफिलाया आहिनि दर्द वारो जॾहिं जनाज़ो तैयार थींदो आहे मस्जिद में ऐलान करे जवान हली अचो और हिन जनाज़े नमाज़ पढ़ी वेंदी भली कोई नाराज़ हुजे त बि चवंदो हलो हिनजे नुक़सान थी वियो सजाद पाड़े बचड़े मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम के दे बचड़ा वजो जुमे जो दिया शाम में मुसलमान नमाज जुमा पढ़ी रहा है बचड़ा वजी हुज्जत जमा करे जो सजो परदेस में जो कज़ियो थी पयो आज के नमाज जनाजा पढ़िया सा मुसाफिर सा हली जो शाम जनाज़े में कोई न वञे शाम जा बेग़ैरत तहत ॾेई खिलण लॻा अज़ादारा जॾहिं माला भेण जो जनाज़ो खणण लॻो शाम जूं तुजोरूं चवनि जो असांखे न फिरियो जो हुन ॾेखारियो साईं जब शाह जॾहिं उन्हनि मस्तूरात साईं सकीना जो चहिरो ॾिठो हिक ॿिए खे चवनि थियूं अल्लाह जाने हिन नंढड़ीअ खे बीमारी कहिड़ी हुई हिन जे रुख़सार ते कारा कारा छा चाहे इहे एॾा ग़रीब हुया जो हिन जो इलाज बि न कराए सघिया जीअं जो ग़रीब जो नालो आयो साईं बाबू जीअं जो हक़ करे थी थाना बचड़ीअ खे कोई बीमारी न हुई पीउ जो कादर मारींदो रहियो हिकु शिविर साईं सकीना खे न मारींदो हो जंहिं बि बेग़ैरत खे गुस्सो ईंदो हो घोड़े तो लही सकीना जे रुख़सार ते ज़ुल्म करे बीबी खां किथे छिड़ी उथी करे चया मारियो छो था शाह
Jai